अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ज़ुल्हज जो बरकत भरियो महीनो खैर सां पूरो थियो। इस्लामी साल जो पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम जी शुरुआत थी चुकी है। अल्लाह ताला को दुआ तो क्या अल्लाह ताला तवाई असा के सभिनी महीनन जे कदर कीमत जी तौफीक अता फरमाए। सबई महीना भलारा बरकत वारा, सबई दिहाड़ा भलारा बरकत वारा। ज़ुल्हज में हज जो इस्लामी रुकन वडो अदा कयो वेंदो आहे। जे बुधो तो त इस्लाम जो बुनियाद पंजन शयन ते आ। अब इस्लाम जो बुनियाद घणन ते पंज। पहिरियों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। कलमो। बियो नमाज। टियों हज। चौथों ज़कात। अब घणा? कलमो, नमाज, हज, ज़कात, रमजान जा रोजा। कलमो, नमाज, हज, ज़कात, रमजान जा रोजा। इन्हनि पंजन शयन ते इस्लाम जो बुनियाद आ। पर रिवायत में इंदो आ त इन्हनि पंजनी में वरी अस्सलातु इमादुद्दीन विचों थंबो जंहिंखे चइजे उहो नमाज आ। जंहिंजे लाइ चयो वियो आहे त जंहिं नमाज खे क़ाइमु कयो ॼणु दीन इस्लाम जी इमारत खे क़ाइमु रखे। जंहिं नमाज छॾे ॾिनी ॼणु पंहिंजो दीन इस्लाम वारी महल केराए विधाई, ॼणु ड्राही विधाई। अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला इन्हनि पंजनी शयुनि जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला को दुआ तो क्या अल्लाह ताला सभिनी खे हज बैतुल्लाह जी ज़ियारत भी नसीब फरमाए। अल्लाह ताला हिन दफ़े जीअं भाउ मौलाना ॿुधायो, मौलाना 27 साल थिया पर न 45 सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो अल्लाह ताला मूंखे हज जी सआदत 1980 में इनायत फरमाई। वरी 2025 इन हिसाब सां 45 सालनि खां पोइ। उम्र में त हर साल अल्हम्दुलिल्लाह वञणु थिए थो, पर हज वरी 45 सालनि खां बाद में नसीब थियो। हज जे मुतलिक़ रिवायत जे अंदर ईंदो आहे 2 अमल उम्मत मुहम्मदी इमामुल अंबिया जे उम्मत खे अल्लाह ताला 2 कम अहिड़ा ॾिना जिन जो मक़बूल थियणु ज़िंदगीअ जा सभु गुनाह ख़तम। उन्हनि में हिकिड़ो हज मक़बूल आहे, ॿियो शहादत जो मौत। जंहिं माण्हू खे शहादत जो मौत नसीब थियो ईअं किताबनि में ईंदो आहे त अॻु में अल्लाह ताला हुन जा सभु गुनाह माफ़ कंदो आहे, पोइ उनखे शहादत जो रुतबो ॾींदो आहे। ईअं रिवायत में ईंदो आहे त जंहिंजो हज मक़बूल थियो उन जे लाइ बि ईअं आहे त अल्लाह ताला हुन जा सभु गुनाह माफ़ करे थो। अल्लाह खां को पुछंदो त कोन। कंहिं चयो आहे त अल्लाह पंहिंजा जेके हक़ आहिनि उहे ॿाननि जा न, पर रिवायत में ईअं कोन्हे। कुल जो सभु मां अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला इहे सआदतूं सभिनी खे नसीब फरमाए। उते मिना जे अंदर हिकिड़े चार्ट ते हदीस वारी लिखियल हुई, मां उहा बि ॾिठमि। उन हदीस हुई इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत हुई त हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमाए थो त इमाम लंबिया फरमायो त बार बार हज ऐं उमरा कयो। उमरा ऐं हज बार कयो। पाण फरमायो त इन कम सां बार हज ऐं उमरन करण सां 2 कम थींदा। कहिड़ा? हिकिड़ो त उन माण्हूअ जे रिज़्क़ में बरकत पवंदी, ॿियो उन माण्हू जा गुनाह माफ़ थींदा। मां अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला सभिनी खे इहा सआदत नसीब फरमाए। बहरहाल बिरादरी मोहतरम भाउ आरिफ ख़ान यको कोशिश में हूंदो आहे, मिड़ई वक़्तु न विञाईंदो आहे, चवंदो आहे त कॾो न कोॾो छल न कंहिंखे हिन जो जुनून थिए, हिन जो न आरिफ जो न मोबाइल जो। बस जंहिंखे इहा बि अची वई त पोइ उन खां हर शइ विसरी थी वञे। हाणे पोइ चवंदो त मिड़ई का शइ हुजे जेकी रखां, पोइ अलाए नाला घणा रखनि था, को टिकटो का था, को अलाए छा आहे। बहरहाल अलाए उन मां फ़ाइदो कहिड़ो थो थिए उहो अलाह थो ॼाणे।
बहरहाल नेकी नेकी आ। मां अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला असांजे नेकिन के कबूल फरमाए, असांजे ग़लतियुनि के माफ़ फरमाए। शुरुआत कयां तो रब करीम जे बाजारे नाले सां।